मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ॾींहों ॾींहुं मौसम जियां तब्दील थींदी पई वञे। जमहूरी हुकूमत के वजूद में अचण बाद उन खिलाफ़ साज़िशुनि जो सिलसिलो शुरू थी वियो। मौजूदा हुकूमत बावजूद लाहन चाढ़न जे पंहिंजो आइनी मुद्दो पूरो करण ॾांहुं वधी रही है। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि टीम के मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तमामु ॾुखियनि मरहलनि मां गुज़रणो पियो, जॾहिं त कुझु सियासी पंडितनि ऐं टीवी एंकरनि त हुकूमत के ख़ात्मे बाबति डेड लाइनूं भी ॾियण शुरू कयूं, पर थियो बिल्कुलु उन जे उबतड़ ऐं हुकूमत के ख़ात्मे वारियूं अॻकथियूं वक़्त ते सिर्फ़ु अफ़वाहूं साबित थियूं। ऐं जॾहिं अॻकथियुनि सां जमहूरी हुकूमत जो ख़ात्मो कान आयो त वरी मुख़ालिफ़ धुर ख़ासि तौर ते मुल्क जी ॿी वॾी सियासी पार्टी नवाज़ लीग हुकूमत के ख़ात्मे लाइ इंतहाई सरगर्म थी वई आहे। उहो ई सबबु आहे जो पंजाब जा ॿ भाइर हुकूमत ख़िलाफ़ मैदान में लथल आहिनि। नवाज़ शरीफ़ अवामी जलसनि में पीपी हुकूमत ऐं क़यादत के ललकारींदो रहे थो, जॾहिं त इमरान ख़ान भी भरपूर तरीक़े सां हुकूमत के ख़ात्मे लाइ सूनामी कंदो रहे थो। मुल्क में उन्हनि समूरनि पीपी मुख़ालिफ़ जलसनि में पीपी क़यादत के मुख़्तलिफ़ चैलेंज कया विया। जलसनि में मियाँ नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ ऐं इमरान ख़ान तक़रीरुनि में दावा कई त आवाम पीपी के रद्द करे चुको आहे, पीपी पंहिंजी साख विञाए चुकी आहे ऐं ईंदड़ आम चूंडुनि में पीपी किथे भी नज़र न ईंदी। मुख़ालिफ़नि पारां अहिड़ियुनि दावनि बाद पीपी क़यादत मुख़ालिफ़नि जे जलसनि जलूसनि जो जवाब ॾियण लाइ मैदान में अची वई ऐं कुछ ॾींहं अॻु पीपी जे को चेयरमैन सदर आसिफ अली ज़रदारी पीपी सिंध की क़यादत के भरपूर अवामी ताक़त के मुज़ाहिरे जो ग्रीन सिग्नल ॾिनो, जंहिं बाद पीपी पारां काफ़ी अरसे जी ठापुर खां पोइ 12 मई ते सिंध पंजाब दंग कमू शहीद ते अवामी जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे खां अॻु पीपी मुख़ालिफ़नि जलसो नाकाम थियण जूं दावाऊं कयूं, पर सिंध जे अवाम बावजूद ॾुखनि सूरनि ऐं तकलीफ़ुनि जे पीपी जे सॾ के हिकु भेरो ॿीहर लबेक चई छॾियो ऐं थियो ईअं जो सिंध पंजाब दंग ते रिथियल पीपी जे जलसे में माण्हुनि जो समुंड उथली पियो ऐं हर रोड रस्तो वाण वस्ती झर झंग माण्हुनि सां सथियल नज़र आयो। पीपी जलसे बाबति मीडिया रिपोर्ट्स ऐं जलसे गाह में मौजूद सीनियर सहाफ़िन ऐं तजिया निगारनि मूजिब कमू शहीद वारे जलसे वेझे माज़ी जे समूरनि जलसनि जा रिकॉर्ड तोड़े छॾिया ऐं सिंध जे लखे मर्दनि तोड़े औरतुनि जलसे में शिरकत करे हिकु भेरो ॿीहर सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी समेत समूरी पीपी क़यादत ते पंहिंजे भरपूर एतमाद जो इज़हार करे छॾियो आहे। जलसे गाह में पहुतल माण्हुनि गर्मी ऐं निटण उस बावजूद केतिरा ई कलाक पीपी अॻवाननि जूं तक़रीरूं ॿुधियूं ऐं जलसे जी पुॼाणी ताईं जलसे गाह में मौजूद रहिया। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पीपी जे जियालनि तोड़े औरत कारकुननि पीपी मथां हिकु भेरो ॿीहर कुर्बान थियण जो वचन वरजायो। अॼु हुनखे पाण ख़बर पवंदी त अवाम पीपल्स पार्टी जो अवाम केतिरो ताक़तवर आहे ऐं पीपल्स पार्टी सां केतिरो अवाम कठे आहे। मां त ईअं चवंदसि इंशाअल्लाह जेका ईंदड़ हुकूमत आहे इहा बि पीपल्स पार्टी जी हूंदी। अच्छा, निटण उत्साह तां ॿारनि बच्चनि सां गॾु आया हो, उस में गर्मी नथी थिए? बिल्कुलु असांखे गर्मी न आहे, असां ईअं जन्नत में था घुमूं। असां मोहतरमा शहीद राणी सां कटे आहियूं, गॾु आहियो। यकीन करे त असांखे काई गर्मी काई उस जी का परवाह कान्हे का। असां मोहतरमा शहीद राणीअ मथां, सदर आसिफ अली ज़रदारीअ मथां, अदी फरियाद टालपुर जे मथां, बिलाल भुट्टो ज़रदारी मथां जान कुर्बान कंदासीं। नंढा वॾा बच्चा ऐं पक्का पोड़ा सभु उन मथां कुर्बान कंदा। अच्छा, चवनि था पीपी अवामी कम न कया आहिनि, बावजूद उनजे तव्हां वॾे अंग में पहुता आहियो, वजह छा आहे? तव्हां हिनखे ॾिसो, हिकिड़ो हे साबित करे ॾेखारियो आहे त पीपल्स पार्टीअ जेकॾहिं कम न करे हा त हेतिरो हे हुजूम हे माण्हू कठे न हुजनि हा। तरक़ियाती कम कराया अथऊं ऐं माण्हुनि खे नौकरियूं रोज़गार लखनि जे तइदाद में ॾिना अथऊं। उनखां अलावा जेके शहीद मोहतरमा राणीअ अॻु में जेके नौकरियूं ऐं रोज़गार ॾिना हुया उन्हनि खे हटाए ऐं हुन नवाज़ शरीफ़ मुशरफ लाहे छॾियो हो। हुननि खे बहाल करे करोड़नि ऐं लखनि जे तइदाद में उन्हनि खे वधाए पैसा बि उनखे ॾिना हुआ। असां त नौंदरे खां आया आहियूं, मोहतरमा बेनज़ीर शहीद राणी भुटे शहर खां आया आहियूं। असां हिन नवाज़ शरीफ़ के ख़िलाफ़ आया आहियूं त छो असांजे सिंध में हिन कदम रखियो आहे, हिन जो कहिड़ो हक़ पियो अचे जॾहिं असांजे सिंधियुनि जी आहे। असांजे आसिफ ज़रदारी जी, बिलावल भुट्टो जी पार्टी हिन खे कहिड़ो हक़ आहे त हिते कदम थो रखे पियो। हिन खे असां ॾेखारींदासीं त हिते असां अञा बि पीपी अवाम जी महबूब जमायत आहे। इंशाअल्लाह आहे अञा रहंदी, अञा मज़बूत थींदी इंशाअल्लाह। टे रंगो झंडो जेको आहे त इहो क़ाइम दाइम काया। नवाज़ शरीफ़ खे छो नथी वणे पीपी? काया उहो जेको दुश्मन कीअं सहंदो, दुश्मन न सहंदो न, हक़ सच के न सहंदा। ज़ुल्म जो हर कोई पासो हक़ सच के न सहंदो। ज़ुल्मकार अली भुट्टे साहब के न सठो त पीपल्स पार्टी कीअं सहंदा? उन पार्टी आहे, पर इंशाअल्लाह इहा पार्टी काइम दाइम रहंदी।
पीपुल्स पार्टी कॾहिं ख़तमु थियण वारी न आहे। जीअं नवाज शरीफ़ ऐं इमरान खान हू चवनि था त पीपुल्स पार्टी ख़तमु हो गई है, पर हुननि खे भुल आहे हू पाण ख़तमु थींदा। इमरान खान खे मां ॿुधाइण थी चाहियां त इहो बालर आहे ऐं बालर थी रहे। हिते अची ॾिसे त छा शहीद राणी जा भाइर, छा रही शहीद राणी जूं भेणूं कीअं पंहिंजे हेॾे तपती धूप में बि पंहिंजे उसमें गर्मी नथी थिए तव्हांखे? न असांखे गर्मी असांखे महसूस ई कोन थो थिए असांखे गर्मी आहे, असांखे ख़बर ई कोन्हे त गर्मी चवनि था त पीपी अवामी हिमायत विञाए चुकी आहे। न न ही तव्हां ॾिसो, मां तव्हां मीडिया वारनि खे ॿुधाइण चाहियां थी, तव्हां ॾिसो पीपुल्स पार्टी ख़तमु आहे। पीपुल्स पार्टी असांजी रग रग में समायल आहे, मिले या न मिले। पीपुल्स पार्टी जी असांजी रत आहे न, रत में शामिल आहे, कॾहिं बि ख़तमु कोन थी। ही जियाला ॾिसो पीपी अवामी हिमायत विञाई आहे, ग़लति आहे। तव्हां ॾिसो पीपुल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। ही ता हयात ख़तमु थियण वारी कोन्हे का। ही का नवाज शरीफ़ जी या इमरान खान जी या ज़िया जी या मुशर्रफ जी पार्टी कोन्हे। ही पीपुल्स पार्टी जेके शहीद आहिनि हुननि जी पार्टी आहे। ही ॾिसो असांजा नौजवान, ही असांजे तपती काड़े में, ही असांजा भेणूं असांजा भाई कंहिंजे लाइ आहिनि? सिर्फ़ु पंहिंजी शहीद बेनज़ीर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मोहबत में आया आहिनि। नवाज शरीफ़ ॾिसे गॾु करे ॾेखारे असां सलाम था पियो सलाम। अच्छा तव्हां भला सम्झो था त पीपी अञा ताईं अवामी पार्टी आहे? इंशाल्लाह आहे ऐं रहंदी। ही शहीदनि जी पार्टी आहे ऐं हमेशह रहंदी। तव्हां ॾिसो त ही हिन गर्मी सकर जी गर्मी जेका असां मशहूर गर्मी आहे, मई जे महीने में अवाम समुंड वांगुरु लथल आहे, त इहा मोहबत आहे? इहो कंहिंजी न आहे, इहा शहीदनि जी मोहबत आहे। लियारी ऑपरेशन ज़रूर थियो आहे, असांखे ॾुख थियो आहे। बिराल असांजो गवर्नमेंट इंशाल्लाह ग़लति न थींदो ऐं लियारी वारा थोरो मिड़ई तकलीफ़ इंसान खे थींदो आहे। लियारी वारा हींअर ख़ुशि आहिनि, अञा बि पीपी सां गॾु आहियो था? इंशाल्लाह गर्मी नथी थिए? एॾी गर्मी आहे? गर्मी आहे पर असां महसूस करे कोन था सघूं। असीं छो के पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले ते असीं रजिस्टर ते आहियूं। असांजा वॾनि खां वठी असांजो बच्चा कुर्बान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ। अलहमदुलिल्लाह 26-27 साल थिया आहिनि हिन पार्टी में असीं कमु कयूं था। उन खां पहिरीं असांजा माइट हूंदा हुआ, मुंहिंजी पंहिंजी मासी उहिदेदार हूंदी हुई। अल्हम्दुलिल्लाह असीं पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। नवाज शरीफ़ खे त नथी वणे अवामी पार्टी। अच्छा नवाज शरीफ़ का हिकिड़ो मुंहिंजो सवाल आहे, सिंध टीवी वारनि जे तरफ़ां आउं सिंध टीवी वारे खे मैसेज थो ॾियां नवाज शरीफ़ लाइ, जॾहिं परवेज़ मुशर्रफ नवाज शरीफ़ खे एयरपोर्ट खां वापसि करणु चाहियो। खुदा रा तव्हां मीडिया वारो ॿुधायो भला नवाज शरीफ़ जे जेका पार्टी जो हिकिड़ो कुते के चीता जो कल पारा एयरपोर्ट में मोकिलिया न, अगरि इंसान अची नथो सघे के कुते के चीते जो कल पारा मोकिलन, खुदा जो कसम अहिड़ो ॾिनल हो, असीं अफ़सोस कयो। पंजाब जो शेर आहे चवनि था। कागज़ जो शेर आहे, फोटुनि जो शेर। प्लीज अहिड़ो गिदड़ के शेर जो लक़ब न दियो। नवाज शरीफ शेर जो तो ही न दियो। नवाज शरीफ शेर है, आसिफ जरदारी शेरन जो शिकारी है। अगली बारी शहरों का शिकारी जरदारी, खतरों का खिलाड़ी जरदारी, खतरों का खिलाड़ी जरदारी, शहरों का शिकारी जरदारी, एक जरदारी। बीबी बच्चों में बीबी, लेबर में बीबी, भाई में बीबी, माओ में बीबी, जिंदा है बीबी, जिंदा है बीबी, हर घर में बीबी, हर घर में बीबी, हर घर में बीबी, सरहद में बीबी, पंजाब में बीबी, बलूचिस्तान में बीबी, सिंध में बीबी, हारी में बीबी, मजलूम में बीबी, लेबर में बीबी, जिंदा है बीबी, हर दिल में बीबी। नारे भुट्टो। बस भुट्टे जे लाइ सिर्फ़ु कुर्बान आहे। अच्छा कुछ कम कया पीपी न कया? हाँ सारा कम कया था, कहिड़ो नथा चवनि था, सभु कम कया था नी। अच्छा पीपी जा मुखालिफ़ चवनि था त पीपुल्स पार्टी अवामी हिमायत विञाए चुकी आहे। क्यों छाजे का विञाए? जंहिंखे न मिलियो हूंदो त उहे कंदा, बाक़ी त जेके आहिनि सॼा ई माण्हू पीपी में राज़ी आहिनि।
अच्छा चवनि था जलसे में माण्हू बि न ईंदनि। हे छा आहिनि माण्हू नी छा आहिनि हे छा आयो आहे हे समुंड आहे की छा आहे दरिया आहे छा आहे माना तव्हां अञा पीपी खे प्यार कयो था मोहबत? बिल्कुलु कयूं था सिंधी ऐं पीपी खे प्यार कंदासीं। अच्छा जेके मुखालिफ़िन पीपल्स पार्टी उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? उनखे जवाबु ॾींदासीं त असां पीपल पार्टी जा आहियूं। मुखालिफ़नि खे इहो ॿुधाइण था चाहियूं पिया त हिन अवामी समुंड खे ॾिसी करे हू पंहिंजा जेके नंढड़ा मेड़ा खाधा कनि पिया पंहिंजे महदूद प्राइवेट माण्हू वठी करे किराए ते वठी करे ऐं ख़ासि करे नवाज़ शरीफ़ जेको पंजाब में सरकारी माण्हू वठी करे उनखे सरकारी कमु नथो करणु ॾिए पियो ऐं उनखे पंहिंजे जलसनि में शामिलु थो करे पियो। असां उनखे इहो चवंदासीं त उन्हनि खे कमु करणु ॾिनो वञे। सरकारी माण्हू आहिनि ऐं हिनखे जेकॾहिं दम आहे त पंहिंजे हे समुंड जहिड़ा माण्हू गॾु करे हिते सरकार न तव्हां सभु ईअं पीपी सां टोटल वर्कर आहिनि ऐं तव्हां ॾिसंदव त गॾे गाॾे ते ट्रालीअ ते कार ते हर माण्हू हिते पहिरें उघाड़ो बि पहुतो आहे। ऐं मां इहो तव्हांजे थ्रू इहो ॿुधाइण थो चाहियां पियो नवाज़ शरीफ़ खे त जेकॾहिं उन में हिमत आहे त वेही करे कंहिं बि चैनल ते इहो ॾिसे त हितां त छा बल्कि हर सिंधी हर मज़लूम माण्हू हिन पार्टीअ में गॾु आहे ऐं उहो कॾहिं न चाहींदो त सिंध तां सियासत करे सिंध जे ख़िलाफ़ु वञे। जिते आम माण्हू जलसे जी कामयाबी ते इंतहाई ख़ुशि हुआ उते वरी पीपी जी क़यादत बि बेहद ख़ुशि नज़र आई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह पंहिंजे ख़िताब में नवाज़ शरीफ़ खे मुखातिब थींदे चयो त नवाज़ शरीफ़ अॼोके जलसे में माण्हुनि जो समुंड ॾिसे ऐं ही सिर्फ़ु सखर ऐं लाड़काणे जा माण्हू आहिनि। जेकॾहिं सिंध जा 5.5 करोड़ माण्हू गॾु थी पंजाब पहुता त नवाज़ शरीफ़ लंडन भॼी वेंदो। ये नहीं कि हमने ऐसे बैठे हैं, हमने आवाम की खिदमत की है, किसानों की खिदमत की है, किसान औरतों की खिदमत की है, नौजवानों की खिदमत की है और करना चाहते हैं जिससे वो जलता है। वो नहीं चाहता कि गरीबों की खिदमत हो। इन लोगों के लिए गरीब एक गाली बन चुका है। लेकिन हम असा इंशाल्लाह ये 5 साल तो सही पर जे खिदमत कई हूंदी से तो इंशाल्लाह सिंध जो अवाम या पाकिस्तान जो अवाम वरी मोहतरम आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पीपल्स पार्टी के वोट कंदो, पीपल्स पार्टी के वोट कंदो। सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जलसनि जी शुरूआत नवाज़ शरीफ़ कई जंहिंजो जवाबु उन्हनि खे ॾियणो पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमहूरियत दुश्मन जेका आहिनि उन्हनि जे सिलसिले में हिते असां गॾु थिया आहियूं जो उन्हनि खे क़ुवत बि ॾेखारणु चाहियूं था, उन्हनि खे हिदायत बि करणु चाहियूं था और पब्लिक के भी इन माण्हुनि जे ज़रिए इन जलसे जे ज़रिए ॿुधाइणु चाहियूं था जो हे क़ुवत आहे पब्लिक जी क़ुवत आहे। इन के साथ छेड़छाड़ न कनि त बहितर आहे। अॻे बि छेड़छाड़ थी उन जा नताइज जेके आहिनि तमामु ख़राबु निकिता जंहिंमें 10 साल मार्शल लॉ लॻी आहे। असां जेका बि दोस्त असांजा वेठा आहिनि हिनमहिल जमहूरियत में और गवर्नमेंट में और जेको चाहिनि था हाणे इहा हुकूमत किरे असां उन्हनि खे इहो ई चऊं था टाइम अचे वियो आहे 6-8 महीने खां पोइ ईअं ई इलेक्शन आहे तव्हां इलेक्शन में बीहो जंहिंखे हे आवाम चूंडिए उन खे हुकूमत हलाइणी आहे पर गैर जमहूरी तरीक़नि सां या प्रेशर क्रिएट करे पीपल्स पार्टी जे मथां अगरि उहो सम्झनि था जो हुकूमत हटाईंदा न असां बिल्कुलु विद स्टैंड वरितो आहे स्टैंड वठंदासीं खां प्राइम मिनिस्टर हुजे प्रेसिडेंट हुजे पीपल्स पार्टी जो या आम वर्कर हुजे। असां पंजाब में नवाज़ लीग पारां वॾा जलसा करण जी दावा कई वई सुनामी ॿुधासूं अॼोके जलसे जो छा नाव आहे ऐं उन्हनि खे कहिड़ो पैगाम आहे? असांजे जलसे जो पीपल्स जलसो आहे माण्हुनि जो जलसो ना को सुनामी आहे ना का ॿी का ॻाल्हि आहे इहे आवाम आहे इहा आवामी ताक़त हर शइ जी असांजो ज़ोर ई आवाम आहे। असां कंहिं जनरलनि जे या कंहिं एस्टेब्लिशमेंट जे ज़रिए सां कोन था अचूं असां हिननि जे ज़रिए ईंदा आहियूं और इहा असांजी ताक़त आहे इहा ताक़त तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा हिकु तरफ़ मीडिया हिन खे कवर पई करे ॿिए तरफ़ अपोज़िशन तरफ़ां इहो इल्ज़ाम पियो लॻाइनि त मुलाज़िमनि खे सरकारी मुलाज़िमनि खे तमामु मशीनरी इस्तेमालु करे आंदो वियो आहे अवाम पीपी खे रद्द करे चुको आहे। जेतिरे क़दुरु मशीनरी खे इस्तेमालु करणु या कामोरनि खे आणण जो इहो हुननि जो कमु आहे। जॾहिं बि उहे हुकूमत में हूंदा आहिनि त कामोरनि खे इस्तेमालु कंदा आहिनि असां आवाम खे इस्तेमालु कंदा आहियूं आवाम ईंदी आहे पाण तव्हां पाण वञी ॾिसो ॿाहिरि की आवाम आहे या कामोरा आहिनि या इहे बसूं या पंहिंजो वैगनूं जेकियूं आहिनि सरकारी आहिनि या प्राइवेट आहिनि छा आहे तव्हांजे साम्हूं आहे सभु शइ। अच्छा हे जेको एजिटेशन शुरू थियो आहे जलसा वर्सिस जलसा सम्झो था त इहो मुस्तक़बिल में के नतीजा न बेसिकली असां शुरू न कयो आहे
शुरू हुननि कयो आहे प्रेशर टैक्टिक्स जे तहत जो कंहिं तरीक़े सां हुकूमत जेकी आहे इस्तीफ़ा ॾेई वञे, जेकी ॻाल्हि आहे असां इन शइ खे पोइते रखियोसीं, सम्झोसीं जो बाबा न असां इन शइ खे एतिरो तक़वियत नथा ॾियणु चाहियूं जो हुकूमत जो माण्हुनि जो पब्लिक जे मैंडेट जो नुक़सानु थिए, पर शायदि उहा धुर नथी सम्झे। उन्हनि इहा शइ खई आहे त असांजो इहो पहिरियों जलसो आहे जेको असां हिते कयो आहे और इहो हिकिड़ो लाउड मैसेज उन्हनि खे ॾियूं था जो अगरि असां ते प्रेशर क्रिएट कंदा त असां उन्हनि ते प्रेशर क्रिएट कंदासीं। अच्छा, हे असां ॾिसूं पिया त पंजाब जो दंग आहे, सिंध पंजाब दंग आहे, कुझु सेकंडनि खां पोइ पंजाब थो शुरू थिए, जेकॾहिं पोइ बि तव्हांजो मैसेज उहो पॉज़िटिव नथा वठनि त पंजाब ॾे दाख़िल थींदा? बिल्कुलु, असां त इहा अॼु जेका हिते गॾु थियाऊं इन लाइ थियाऊं, अगरि उन्हनि असां ते प्रेशर कयो, इस्लामाबाद ते मार्च कयो त असां लाहौर ते मार्च कंदासीं। तो अच्छा, पंहिंजे वर्करनि ऐं जियालनि खे को पैगाम ॾियणु चाहींदा अॼोके जलसे खां? असां इहो ई पैगाम ॾियणु चाहींदासीं, पहिरियों त उन्हनि जो शुक्रियो अदा था कयूं जंहिं तरीक़े सां उन्हनि इन गर्मी में पंहिंजा घर ॿार छॾे हिते गॾु थियाऊं सभु पाण में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट पीपल्स पार्टी खे मज़बूत करण जे लाइ। पहिरियों त मां उन्हनि जो शुक्रिया अदा कयां थो, ॿियो उन्हनि खे इहो बि चवां थो जो पंहिंजो हौसलो बुलंद रखनि। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, उन्हनि जी गवर्नमेंट आहे, वर्करनि जी गवर्नमेंट आहे, और इहा गवर्नमेंट उन्हनि जे ज़रिए आई आहे, उन जे ज़रिए रहंदी जेसि ताईं उहे असां सां मुनज़िम। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इतलात वारी सूबाई वज़ीर शाज़िया अतामरी चयो त अॼोके जलसे में पंजाब जे साज़िशी अंसरनि खे भरपूर जवाब मिली वियो आहे। अदा पहिरीं त सम्झां थी त ही जेको हिते मजमो आहे, जेको माण्हुनि जो हिकिड़ो रेलो आहे, इहो पाण जवाब पियो ॾे। जलसो हाणे जॾहिं ख़तमु थिए, ऐं सम्झां थी जलसे जी शुरूआत खां घणनि कलाकनि अॻु में ई ख़बर पइजी वई आहे त माण्हू छा था चाहिनि। पाकिस्तान जा बाशऊर बाग़ैरत माण्हू, बाग़ैरत अवाम जमहूरियत पसंदि आहे। असांखे जनरल ज़िया जी बाक़ियात खां पहिरीं जेको ख़तरो हुयो, अॼु बि असांखे लॻे थो त जनरल ज़िया जी बाक़ियात पंहिंजो कमु करनि थियूं पियूं, पर असां जेके जनरल ज़िया जे वक़्त खां वठी अॼु ताईं खून ॾेई कुर्बानियूं ॾेई जमहूरियत जो दिफ़ा कयो आहे, अॼु बि असां जमहूरियत जो दिफ़ा कंदासीं। कमू शहीद उहो मुक़ाम आहे जिते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा मुल्क दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ धरनो ॾिनो। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं इहो ॿुधाइण लाइ उन्हनि गैर जमहूरी माण्हुनि खे, उन्हनि बुज़दिलनि खे त अॼु बि असां जमहूरियत जो दिफ़ा करण लाइ तयारु आहियूं। पहिरीं बि असां जमहूरियत जो दिफ़ा कयो, जमहूरियत लाइ कुर्बानी ॾिनीसीं। सुभाणे जेकॾहिं कुर्बानी जी ज़रूरत हूंदी तंहिं हूंदे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कारकुन, हर जमहूरी पसंदि माण्हू पाकिस्तान में जमहूरियत जी दिफ़ा लाइ बचा लाइ कुर्बानी ॾींदो। अदा हे त आउं सम्झां थी त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जेके पटवारियुनि वारो जलसो थो करे, जेको पुलिस थो पंहिंजी विहारे, पंजाब पुलिस खे त हुन रुगो माना हिकिड़ी सम्झो फ़ौज पंहिंजी तयारु करे ॾेखारियो आहे, छाकाणि हुते अवाम खे त पुलिस रिलीफ ॾिए नथी। लठ ऐं जूतनि ते पुलिस माण्हुनि खे रखे थी, बेल्टनि सां माण्हुनि खे उते ट्रीट कयो थो वञे, ऐं तज़लील आमेज़, निहायती तज़लील आमेज़ रवैयो माण्हुनि सां। माना माण्हू इंसान आहे ऐं इंसान अलाह जी मख़लूक आहे, हुन सां अहिड़ो रवैयो जेको पंजाब पुलिस जो आहे, त उहो पंजाब पुलिस पाण त नथी करे न, उन खे बि मथां आर्डर आहिनि पंहिंजे हुक्मराननि जा, बादशाहनि जा। त इहे जेके बादशाहत हले पई पंजाब में, उहो सम्झनि था त हिते बि को अहिड़ो आहे जेको चोर हूंदो आहे उहो ॿियनि खे चोर चवंदो आहे। ऐं ईअं ई नवाज़ शरीफ़ सभ खां वॾो पाकिस्तान में हिकिड़ो चोर आहे, भले टैक्स चोर हुजे, भले जमहूरियत खे जी रुकावट हुजे, भले अवाम जो दुश्मन हुजे, त उहो अवाम दुश्मन माण्हू इहे ई ॻाल्हियूं कंदो रहियो आहे। हक़ीक़त इहा आहे त हिते माण्हू जेके जज़्बे सां आया आहिनि, भले उहो पंधु आया हुजनि, भले उहो गाॾी में आया हुजनि, भले उहो साइकिल ते आया हुजनि, उहो जमहूरियत जी दिफ़ा लाइ आया आहिनि। ऐं हीअ उन्हनि सभिनि जो हाणे कारो मुंहुं थींदो जेके अॼु हिन दौर में हुकूमत, जमहूरी हुकूमत थियण जे बावजूदि चवनि था त असां हुकूमत जो मुक़ाबिलो कयूं था, हुकूमत खे ख़तमु करण जी मुहिम हलायूं था। ऐं हुननि बुज़दिलनि खां पुछां थी त जॾहिं मुशर्रफ हिते हावी हुयो ऐं हू पाण बुज़दिल थी करे एयरपोर्ट खां मोटी वेंदा हुआ, उन वक़्तु मुहिम छो न हलाई, उन वक़्तु इहे हिमतूं छो कोन ॾेखारियूं। अॼु त सदर मुल्क जनाब असली ज़रदारी साहिब खे ऐं सम्झो जेतिरो शुक्रिया अदा कनि घटि आहे, छाकाणि उन्हनि जे करे हिननि में हिमत आई आहे। शाहिद मोहतरमा जे करे ही मुल्क में वेठा आहिनि, ऐं उहे चवंदा आहिनि हज़रत अली जो कौल आहे त भई शर खां बचिजे। त असां चऊं था त नेकी कई आहे असांजे लीडरान हिननि ते, कुझु नेकी जो हिननि खे अहसासु न पियो हुजे, पर घटि में घटि कुझु मिड़ई मानो इंसानी तौर ते कुझु सोचनि। भले ही अमीरुल मोमिनीन जो ख़्वाबु ॾिसंदा हूंदा, भले ही चाहींदा हूंदा त ही प्राइम मिनिस्टर जी कुर्सी ते वञे, कुर्सी जी सियासत असां न कई आहे, असां हुकूमती पार्टी न आहियूं, असां सियासी जमहूरी पार्टी आहियूं। हिन जो सबूत अॼु तव्हां ॾिसो था पिया, पिंडाल में ॾिसो अञा माण्हू अचनि था, हे त माण्हू हाणे गिनती खां बि ॿाहिरि आहिनि। हे तव्हां ई इंसाफ़ कंदव त हाणे माण्हू कहिड़ो फ़ैसिलो
सूबाई वज़ीर जाम माताब ॾह सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जलसे में लखे माण्हुनि शिरकत करे पीपी क़यादत ते एतमाद जो इज़हार कयो आहे। तव्हां ॾिसो पिया, तव्हांखे हद नज़र जेसि ताईं तव्हांजी कैमरा जी लेंस वेंदी उन खां बि वधि माण्हू मिलंदा। ऐं चवां थो लखा माण्हुनि जो इज्तिमा ही अॼु तारीख़ी इज्तिमा हूंदो ऐं इहो साबित कंदो त माण्हू पाकिस्तान जा जमहूरियत चाहिनि था, न के डिक्टेटरनि जे साथियुनि खे चाहिनि था। इहो हिकिड़ो वॾो पैगाम आहे। ऐं चवां थो हिन एरिया जी वॾी हिकिड़ी अहमियत आहे। पुराणे ज़माने में 100 सालनि खां अॻु जी ॻाल्हि आहे जॾहिं हिन इलाइक़े ते होॾां किथे बि मुज़ाहिमत कोन थींदी हुई। लुटेरा डाकू काबिज़ माण्हू ही हंध आहे जिथे माण्हू मुक़ाबिलो कंदा हुआ ऐं उहे उन्हनि खे हित शिकस्त ॾींदा हुआ। उन्हनि शिकस्त ॾींदड़ में हिकिड़ो कमांडर हुयो कमू, जेको शहीद थियो, जंहिंजे नाले सां ही आहे। ही जलसो ऐं ही एरिया वॾी अहमियत रखे थो। PPMP डॉक्टर सिकंदर मेंद्रे ऐं PP अॻवान कमाल चांग सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त PP मुखालफ़नि खे अॼोके कामयाब जलसे मां जवाब मिली वियो आहे। तव्हां पाण मुज़ाहिरो ॾिसो त पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हाणे बि जमहूरियत खे बचाइण जे लाइ, निज़ाम खे बचाइण जे लाइ पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं कारकुन असांजे तमामु हिकिड़ी नंढड़ी अपील, जंहिंमें सिर्फ़ु असां चयो त सखर ऐं लाड़काने डिवीज़न जा माण्हू हुजनि, पर तव्हांखे अॼु बदीन, थर, बर, हर कंहिं जाइ खां, कराची खां वठी माण्हू तव्हांखे हिते ॾिसण में अचनि था। तमामु वॾो आवाम जो हुजूम आहे। लखे डॉक्टर साहब गर्मी थिए थी या जज़्बे में सरशार? जज़्बे जे सरशार सां गर्मी खां जेको डिॼंदो आहे उनखे जज़्बो न हूंदो आहे, पर ही माण्हू जेके आहिनि से जज़्बे में ऐं पंहिंजो जेको क़ौमी फ़र्ज़ु आहे उनखे निभाइण जे लाइ हिते पहुता आहिनि, जमहूरियत खे बचाइण लाइ पहुचा आहिनि ऐं इहो माण्हुनि खे ॾेखारण, उन्हनि क़ुवतनि खे ॾेखारण लाइ हिते पहुता आहिनि त तव्हां केतिरियूं साज़िशूं करियो, पर ही अवाम, ये ग़रीब माण्हू जमहूरियत चाहिनि था, उन मंशूर ते हलणु चाहिनि था जो उन्हनि खे शहीद भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा ॾेई विया आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे गर्मी, पंधु, उहे के बि शयूं उन्हनि जे लेखे में ई कोन्हनि। इहो कारकुननि जो जज़्बो ई आहे। जंहिं कमू शहीद ते जॾहिं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा हिते आई तॾहिं कालाबाग जहिड़ो हिकु सिंध दुश्मन मनसूबो जेको उन वक़्तु वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ शुरू करण वारो उनखे रद्द कयो त पूरे पाकिस्तान उनखे रद्द कयो। अॼु बि जॾहिं जमहूरियत खे पाकिस्तान पीपल्स पार्टी कमू शहीद ते बचाइण आई आहे त इंशाअल्लाह जमहूरियत ऐं पाकिस्तान खे बचाए मोटंदी। PP जे कामयाब जलसे खां पोइ हिकु तरफ़ त PP मुखालफ़नि खे भरपूर जवाब मिली वियो आहे त ॿिए तरफ़ वरी मौजूदा हुकूमत ऐं PP क़यादत खे हिकु भेरो ॿीहर आज़माइश में विझी छॾियो आहे। सिंध जे अवाम बावजूदु शिकायतुनि जे PP खे मोट ॾेई उन मथां भरपूर एतमाद जो इज़हार कयो। हाणे ॾिसजे त हुकूमत जियालन, PP वर्करनि ऐं शहीद राणी जे भाइरनि जे दर्दनि जो दरमान कीअं थी करे।